के तारुफ जा मोहताज नाहिन। ही तव्हां जो इलाइक़ो आहे ज़िलो टंडर मोहम्मद खान आहे। टंडर मोहम्मद खान ज़िले में असांजे जमीयत अंसार मुस्लिमीन जो यूनिट आहे। अगर अवां में हिते के अहिड़ा आशिक़ रसूल हुजनि जेके हिन इलाइक़े में कमु कनि, बाक़ाइदा ॼमी मदीने वारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क़ ऐं मोहब्बत जो दर्द सीने में रखी करे हिन इलाइक़े ते छाइजी वञे। ये ॻाल्हि क़बूल आहे तव्हांखे? मोहब्बत जो दर दर ते पहुचाइणो आहे तव्हांखे। इहो कमु कंदा हो या न? कम जी ॻाल्हि थी आहे त पासा सोड़ा था कनि। हली वञो ॻोठनि में, ॿाराड़ियुनि में, झंगनि में, ओताकुनि ते, जिते जिते माण्हुनि जा मेड़ाका आहिनि, जिते माण्हू गॾजनि था, उते वेही भला जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हाइण नथो अचे, तव्हांखे तकरीर करणु नथी अचे, तव्हांजे लफ़्ज़नि में उहो असर न आहे, त बस ॻाल्हि सस्ती आहे। रुगो 50 रुपया ख़र्च करियो, हिकिड़ी कैसेट वठो ऐं उते वेही हलायो। इंशाअल्लाह ताला कैसेट खे ॿुधी केतिरा जवान तयार थी वेंदा। हलिया ये गाल ताके कबूल है तो स्टॉल भी सामू लगल थव। ये केस्टू वठो, फी सबीलिल्लाह वठी विरहायो तो जी या दीन जी तबलीग आम थींदी रहे। पर अगर जेकर ता ते यूनिट खोलण चाहो तो इंशाअल्लाह ताला जिले टंडर मोहम्मद खान जा जमीयत अंसार मुस्लिमीन जा कारकुन तवा जा मददगार थींदा ऐं जम्मी कम करियो तो इंशाअल्लाह अल्लाह जी मदद भी तवा सा गद, तो मुझे मदीने वाले मीर जी मदद भी तवा सा गद, अल्लाह जे वलियन जी मदद भी तवा सा गद हुंदी। पूरे इलाके में या रसूल अल्लाह जो नारो बुलंद थी वने। हलियो या गाल कबूल आहे त पो बाकायदा पंहिंजे दिलनि खे धुआरण जे लाइ तव्हांखे 23 जी शाम ऐं 24 जी रात दरगाह फजलाबाद शरीफ मातली में अचणो पवंदो। उते पुॼो इंशाअल्लाह तव्हांजे सीननि में मदीने वारे आका जी मोहब्बत मौजज़न थी वेंदी। हाणे तव्हां मोहब्बत सां वेहो। पहिरीं ॾिसूं त तव्हां जागो था या सुतल आहियो। नारे तकबीर। मजा नहीं आया। नारे रिसालत। माशाअल्लाह। हाणे आऊं दावत खिताब इंदुस पीरे तरीक़त रहबर शरीयत सैयदी व मुर्शिदी किबला अलहाज महबूब मुर्शिद दिलबर साईं दामत बरकात हिमल आलिया जन के हो पंहिंजे नूरानी बयान सां जमात के दिलन के मुस्तफीज करण फरमाए। सलात शरीफ। एक बेरो वरी मोहब्बत सां सलात। अञा एक बेरो सलात। अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सलवातुल्लाहि व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार। अम्मा बाद। अस्तईज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों भाईरो, अल्लाह पाक जल्ल जलालहू जल्ल शानुहु शाल
असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए वरी शल ईमान सां लॾाए, दुनिया में सोहणे हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए, आखिरत में उन महबूब जी ज़ियारत शफ़ाअत ऐं शल पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह जे पाक कलाम मंझां चंद लफ़्ज़ मूं तिलावत कया आहिनि। इन लफ़्ज़नि जे अंदर अल्लाह पाक जल्ल जलालहू इरशाद फरमायो आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। चओ अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीन मअहू, ऐं उहे माण्हू जेकी इन महबूब मुहम्मद सां गॾु आहिनि। अशिद्दाउ अलल कुफ़ार, काफ़रनि जे मथां सख़्त आहिनि। रुहमाउ बैनहुम, हिक ॿिए में वॾी रहमत ऐं मुहब्बत रखण वारा आहिनि। क़ुरान पाक जा लफ़्ज़ क़ाबिल तवज्जो आहिनि। अल्लाह तो फरमाए त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। ॻाल्हि सम्झ में आई? इन जुमले खे असां सम्झूं जेको रब पंहिंजे आसमाननि तो नाज़िल कयो आहे। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। माण्हू पोयों दौर आहे, क़यामत जो कुर्ब आहे, माण्हुनि जूं तबियतूं बिगड़ी रहियूं आहिनि। के नबी खे नथा मञनि, के ख़ुदि ख़ुदा खे नथा मञनि, अल्लाह जी वहदानियत जा इनकारी आहिनि। कम्यूनिस्ट आहिनि, चवंदा ख़ुदा कोन्हे, जहान पाणे थो हले पियो। हिकिड़ा नबी खे नथा मञनि, जे नबी खे मञनि था त पाण जहिड़ो बशर था सॾनि। के नबी जे सहाबनि खे नथा मञनि, जे मञनि था त चवनि था सहाबनि जो शान असांजे वॾे भाउ वांगुरु आहे। प्यारा दोस्तो, हिन महफ़िल जे अंदर त पंहिंजे ज़हननि खे हाज़िर करे, दिलयुनि खे हाज़िर करे ये मसाइल असां समझूं त असांखे अक़ीदो कहिड़ो रखणु खपे। ही जेके हवाऊं घुलियूं आहिनि फितननि जूं हवाऊं घुलियूं आहिनि, उन्हनि में असां पंहिंजे ज़हननि खे साफ़ कयूं ऐं उहा वाट वठूं जेका अल्लाह जे क़ुरान असांखे सेखारे। रब तो फरमाए त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। इन ॻाल्हि में पहिरियों त दलील इहो आहे त अल्लाह आहे, तॾहिं त मुहम्मद खे रसूल बनाए। अल्लाह आहे, रब आहे। जेको चवे थो त जहान पाणे थो हले, हे निज़ाम पाणे थो हले, इन वेचारे जी अकुल जी कमी आहे, समझ कोन्हेसि। जेको ख़ुदा जे वजूद जो इनकारी आहे। भई ॻाल्हि ॿुधो, तव्हां हारी नारी आहियो, तव्हां सुबुह जो बनी ते वञो, तव्हांजी बनी खेड़ी थी पई हुजे, तव्हां सोचींदो न ज़रूर त यार मूं त हर बि कोन हलायो, न को बिल्डोज़र आंदुमि, न तो ट्रैक्टर आंदुमि, न रूसी ट्रैक्टर, न को फील्ड जो ट्रैक्टर। ही खेड़ी केरु करे? ॻाल्हि सम्झण जी आहे या न? ज़रूर को माण्हू आयो जंहिं खेड़ी कई, या जोड़ो आयो या ट्रैक्टर आयो, पाणे ॼाणे खेड़ी कोन थी। ॻाल्हि सम्झ में आई? हलो साईं, तव्हां पंहिंजे कमरे में, तव्हांजो घर आहे, कमरे में ओलह पासे ॾों खट रखी आहे, ओभर पासे ॾों दिलो रखियो आहे, उत्तर पासे ॾों कुर्सी रखी आहे, ऐं ॾखिण पासे ॾों हंध बिस्तरा ढेर लॻो रखियो आहे। तव्हांजे घर जी सेटिंग ईअं आहे। सुबुह जो उथो, तव्हां हलिया वियो ॿाहिरि, सुबुह जो जेॾी महिल कमरे में अचो, ॾिसो त खट जी जाइ ते कुर्सी रखी आहे, कुर्सी जी जाइ ते हंध रखिया आहिनि, हंधनि जी जाइ ते दिला रखिया आहिनि। तव्हां ज़रूर सोचींदो त यार को माण्हू आयो आहे जंहिं हे कमु मटायो। ज़ाल खां पुछंदो, अजणी तो मटायो आहे? उहा बि चए त मूं न मटायो आहे। सोचींदो त ज़रूर को धारियो माण्हू आयो, मूं बि न मटायो आहे, घरवारी बि न मटायो। भला ईअं चवंदो पाणे ॼाणे मटिजी विया हूंदा, चवंदो? ॻाल्हायो सही।
अब हे घड़ा मंजी हेडे हली वई, दिलो हेडे हलियो वियो, कुर्सी हेडे पाणे थी वई हूंदी। चवंदो ही सोचण जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो ज़र्रो बि कंहिंजे चोरण खां सवा नथो चुरे। हाँ सिज लथो, तव्हां कमकार लाहे मानी खाई सुतो, आसमान में ॾिठो त ट्रेड़ू हिते बीठा आहिनि, कती हिते बीठी आहे, खट हितों बीठी आहे, आसमान में सितारा पंजी पंजी जाइ ते, तव्हां सुम्ही पियो। वरी जेॾी महिल पोयों हिसो राति जो थियो, उथियो, यार हे ट्रेड़ू हितों ॾिठुमि से हेॾे बीठा आहिनि, विछू हितों बीठो हो सो हेॾो बीठो आहे। तव्हां सम्झो था त इहो पाणे ॼाणे मटिजी वियो। हाँ इहो पाणे मटिजी वियो हलियो। अरे का ज़ात आहे, का पावर आहे, का कुवत आहे जे इन जहान खे मटायो आहे। हाँ हे ॾिसो न, ही मुंहिंजी चादर आहे, हिन जो 1 किलो वज़न आहे। घणो? 1 किलो वज़न आहे। हिते पई आहे कोन थी वञे, ख़ामोश पई आहे, पर वई आहे कोन वई, वई आहे कोन वई, पाणे ॼाणे हली वई। का कुवत हुई, कंहिं धिको ॾिनुसि, कंहिं हलायुसि, कंहिं ज़ोर लॻायुसि, तॾहिं वई। अरे हिकिड़े किले जी चादर सां उहा बिना कंहिंजे ताक़त लॻाइण जे नथी वञे। हेॾो चंड आहे होरे पर ॾिस त सही चंड, अॻिलो हिते बीठो हो, हाणे हिते बीठो आहे, अञा अॻिते वेंदो, वरी लही वेंदो हलियो। केॾी महिल ॾिस पहिरीं तारीख़ जो सनड़ो चंड बीठो आहे, वरी 14 राति ते खिड़ियो सॼे आसमान खे चिमकायूं बीठो आहे। का ज़ात आहे जेका इन चंड खे लाहे थी, उभारे थी, सिज खे लाहे थी, उभारे थी। का ज़ात आहे जेका कुवत आहे जेका जहान जो निज़ाम हलाए रही। हाँ हे 70 मोरी वारा गॾु थियो, साईं ज़िले टंडे मोहम्मद खान वारा, असांजे सॼे मातली वारा गॾु थियो। इहे सभई गॾिजी करे को हिकिड़ो जबल हुजे, उनखे चऊं त इनखे चोरियूं इंच बि हटाए कोन सघंदासीं। आओ की न? मवाली पिया वञनि 3 ॼणा, सो मस्जिद ॾिठूं, आखे यार मस्जिद अलाह दा घर उस ते पिया सड़दा आहे, ॾियोसि धिका छांव ते करूंसि। हाणे 3 मवाली मस्जिद हेॾी सारी वॾी, अचे ज़ोर ॾिनो, पघर वेही पिया हमरान खां। शाम थी जेॾी महिल पाछूला लड़िया, छामरो थियो, मसे मसे वञी छांव ते कयो अथसि। हाँ 3 मवाली इन मस्जिद खे चोरे नथा सघनि, ज़िला ऐं तालका गॾु थियनि, जबल खे चोरे नथा सघनि, पर ही सिज आहे, ही चंड आहे, जंहिंजो हिकिड़ो मण न, 2 मण न, 4 मण न, लखनि करोड़नि मणनि खां वधीक इहो वज़नी आहे। इहो जे हले थो त को हलाइण वारो रब आहे। हाँ केर थो हलाए? वशम्स तजरी लिमुस्तक़र्रिल लहा, ज़ालिका तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। सिजवा जेको पंहिंजे मुक़रर रस्ते ते हली रहियो आहे, कॾहिं बि इंच अॻिते पोइते नथो थिए, टाइम नथो घटाए वधाए। सियारे जो सिज, उन्हारे जो सिज, पंहिंजा मुक़रर रूट ऐं रस्ता आहिनि, उन्हनि ते हली रहियो आहे। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं 5 मिंट सिज अॻे उभरी पवे त जहान जो निज़ाम मटिजी वञे। हाँ परवेज़ साहब त टाइम मटायो आहे, कलाक अॻिते कई, घड़ियूं खणी मटाई आई, पर टाइम खे मटाए सिज खे त अॻिते हिकिड़ो मिंट अॻ में उभारे ॾेखारे। हाँ वक़्त जो सदर आहे, पर सारी दुनिया जा सदर गॾु थियनि, सारी दुनिया जा बादशाह गॾु थियनि, हिन सिज खे, हिन चंड खे हिकिड़ो मिंट बि अॻिते उभारे नथा सघनि, हिकिड़ो मिंट रोके बीहारे नथा सघनि। पर का ज़ात आहे जेका इन सिज खे हलाए रही आहे। वो केड़ी ज़ात आ? रब तो फरमाए त ज़ालिका तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। या गालिब हिकमत वारे रब जी तक़दीर आ जेको हिन जहान जे निज़ाम के हलाए रहियो आ।
हाणे वरी छा चवंदा आखे सी जे अल्लाह होवे त नज़र आवे न नज़र जो कोनी आंदा अल्लाह हुजे त ॾिसण में अचे न हिकिड़ो मास्तर हो मथे फिरियल मास्तर ॿटड़े अंग्रेजी जा दर्जा पढ़ंदा कम्युनिस्टनि सां टूट माण्हुनि सां वेहंदा त वरी पोइ ख़ुदा जे बारे में ॻाल्हाइण शुरू कंदा तोखे ॻाल्हाइणो मूंसां अचे ॻाल्हाए त मां जवाब ॾियां न गरीब मिसकीननि जा तो माल फेराईंदो वती हेॾे अचे तूं ॻाल्हाए मैदान में त मां तोखे जवाब थो ॾियां न हाणे छा पियो चवे शागिर्दनि खे लेक्चर पियो ॾे अबा हे छा हे चएसि कलम आहे अबा ॾिसो था कलम आहे हा साईं ॾिसूं था कलम आहे भला ही छा हे चएसि कुर्सी आहे नज़र अचेव थी चए हा साईं नज़र अचे थी कुर्सी आहे भला हे छा हे चएसि इहो टेबल आहे मेज़ आहे ॾिसो था चए हा साईं ॾिसूं था भला हीअ छा आहे चई आहे भित आहे ॾिसो था चए हा ॾिसूं था भला अल्लाह ॾिसो था छोकिरनि जो साईं कोन था ॾिसूं अबा हुजे त नज़र अचे न ॾिसो टेबल नज़र थी अचे कुर्सी नज़र थी अचे कलम नज़र थो अचे भित नज़र आहे त नज़र अचे थी ख़ुदा हुजे त नज़र अचे न ख़ुदा आहे ई कोन त नज़र किथां ईंदो हे पियो छोकिरनि वीचारा अबो जो बेसम जो उन्हनि खे पियो लेक्चर ॾियो हिकिड़ो छोकिरो को सियाणो हो उन चयो उस्ताद साहिब जी इजाज़त हुजे त 2 मिंट मां ॻाल्हायां चयो उथी छोरा छा थो चवईं छोकिरो उथी बीठो ॿियनि छोकिरनि खे मुखातिब थी चए अबा ॻाल्हि ॿुधो साईं चवे थो जेका शइ हूंदी त नज़र ईंदी जे नज़र न अचे त माना शइ आहे ई कोन साईं में अकुल आहे असां वारे उस्ताद में अकुल आहे छोकिरनि खे पुछी तव्हांखे अकुल साईं में नज़र अचे थो छोकिरनि चयो असां कोन थो ॾिसूं चइबो भेड़ा अकुल हुजेसि त नज़र अचे न पाण चए थो जेका शइ हूंदी त नज़र ईंदी जे अकुल हिन में हुजे त नज़र अचे न चुप जो थियो त वरी कुछण जी घिटी न रही मास्तर हाँ ओ मुंहिंजा प्री प्यारा रब जी ज़ात आहे जेको जग जो निज़ाम हलाए रही आहे जो अल्लाह पर चवनि था रब आहे त नज़र नथो अचे कीअं हूंदो रब भला कहिड़ी सूरत अथसि भला किथे थो रहे व दरब लना मसलन व नसिय ख़ल्क़ह बानो मूं रब जे लाइ मिसाल थो ॾिए कीअं हूंदो अलाह कहिड़ो हूंदो किथे आहे कीअं आहे मुंहिंजे लाइ ॻाल्हियूं थो करे रब तो फरमाए त बानो मुंहिंजे लाइ कम्युनिस्ट मुंहिंजे लाइ ॻाल्हियूं थो करे व नसिय ख़ल्क़ह पंहिंजी तख़लीक़ खे विसारे छॾी त उहो पाण पैदा कीअं थियो आहे काल मन युहयिल इज़ाम वहिय रमीम चवे थो त असां मरी वेंदासीं क़ब्र में पइजी वेंदासीं असांजा हॾा बि मिटीअ में ॻरी वेंदा मई युहयी केरु जियारींदो केरु वरी ज़िंदा कंदो केरु असांजे उन मुअल हॾुनि खे जेरो कंदो कुल ओ मुंहिंजा प्री ओ मुंहिंजा मिठा मोहम्मद करीम तूं फरमाए मुझो रसूल तू ही मुझो पैगंबर तू ही पैगाम मुझो ज़बान तुझी हुजे कलाम मुझो ज़बान तुझी हुजे हुक्म मुझो पहुचाइण वारो तू आ छो त रसूल मुझो तू आ मुहम्मदुर रसूलुल्लाह इन्ना अरसलनाक शाहिदम व मुबश्शिरन व नज़ीरा बेशक असां तोखे रसूल बनाए मोकिलियोसीं अरसलनाक शाहिदा तोखे हाज़िर नाज़िर बनाए मोकिलियोसीं शाहिद ऐं मुशाहिदे करण वारो बनाए मोकिलियोसीं मुबश्शिरन ओ मुंहिंजा महबूब तूं मुबारकूं ॾियण वारो आहे तूं ड्रेजारण वारो आहे तूं मुंहिंजा पैगाम पहुचाइण वारो आहे हे जेके एतिराज़ था कनि मुंहिंजा महबूब तूं इन्हनि खे जवाबु ॾियो कहिड़ो काल मन युहयिल इज़ाम वहिय रमीम इहे था चवनि त असांजा हॾा मिटीअ में ॻरी वेंदा केरु जियारींदो केरु उथारींदो कुल युहयी अल्लज़ी अंशअहा अव्वल मर्रा व हुवा बिकुल्लि ख़ल्क़िन अलीम ओ मुंहिंजा महबूब
तू चईने त तव्हां के वरी उहो जियारण वारो आ जे पहिरियों भेरो तव्हां के पैदा कयो हुयो। पहिरियों भेरो जॾहिं तुंहिंजो कोड़ा खान वजूद ही कोन हुयो, लौंग खान तुंहिंजो वजूद ही कोन हुयो, हाँ पाणीअ जो फुड़ो हुयो, अबे जे पुठीअ मां निकतो, अमड़ जे सीने मां निकतो, उन्हनि ॿिनि पाणियुनि खे रब हिकिड़ी मखसूस जाइ ते गॾायो, पोइ उन पाणीअ जे अंदरि कंहिं तुंहिंजी सूरत जा चित्र वेही चिटिया आहिनि। सुभान अल्लाह। हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। मां उहो रब आहियां जो मां जे रहमन जे अंदरि जीजल अमड़ जे पेट जे अंदरि तुंहिंजी सूरत जा चित्र मां रब वेही चिटींदो आहियां। हाओ कर न केड़ा सोहणी सूरत बनाई। अब हिन जो थोरो मुंहुं हेरी कर। हाँ ओ मुंहिंजा पिनी प्यारा, जॾहिं असांजो वजूद न हुयो, अणहूंद मां रब हूंद बनायो। सोहणियूं अखियूं ॾिनई, हथ ॾिनई, पेर ॾिनई, दिल ॾिनई, कन ॾिनई, ॾिनई कोन ॾिनई? हाँ रुगे कन ॾिनई, पर कननि में वरी ॿुधण जी कुवत बि रखाई। कन हुजनि हा, ॿुधण जी कुवत न हुजे त ॿोड़नि खां पुछ। ॻाल्हि सम्झो था? अखियूं ॾिनई पर अखियुनि में बीनाई बि रखायई। मुंहिंजा प्रिय प्यारा, रब तोखे नक ॾिनो त नक में सिंघण जी रब कुवत ऐं सलाहियत बि ॾिनी। रब तो फरमाई त इहे तुंहिंजी सूरत जा चित्र वेही मूं रब चिटिया तोखे ठाहियुमि, पोइ मां रब कादिर आहियां जो मारिया वरी दोबारो चेरो करे उथारिया आहे, त इन ॻाल्हि जे मथां मां अल्लाह कादिर कदीर आहियां। रब तो फरमाए त या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ए इंसान तोखे कहिड़ी चीज पंहिंजे करीम रब खां मगरूर बनाए छॾियो आहे। अल्लज़ी ख़लक़क, जे रब तोखे पैदा कयो, फअदलक फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रकबक। तोखे सैलिए कयई, उज़वा ठाहू का ठायई, बराबर ठायई। हिकड़ी टंग हुजे हा 2 फुट ऐं ॿी 2.5 फुट, कोन समझो? हिकड़ी अख हुजे हा हिते, ॿी वरी हुजे हा निड़ ते, ॻाल्हि ठहे हा। हिकड़ो कन हुजे हा 2 इंचनि जो, ॿियो कन हुजे हा फुट जो, ॻाल्हि ठहे हा। फअदलक, तुंहिंजा उज़वा सैलिए बनायई। अरे सारी दुनिया जा डॉक्टर गॾु कर, सारी दुनिया जा दानिश्वर सियाणा गॾु कर, हिकड़ी किविल बि कोन ठाहे सघंदा। हाँ पर हो जेको भूं भूं करे चक हणंदो आहे, अहिड़ो मच्छर बि कोन ठाहे सघंदा। हाँ केॾी महिल मच्छर खे त ॾिसो, सन्हड़ी चोंप त सन्हड़ी सुई। मां त शहर में थो रहां, तव्हां बहराड़ी वारा आहियो, वधीक वाक़ुफ़ आहियो मच्छर खां। सुई केड़ी सन्हड़ी अथसि, पर वाह जो पावर अथसि सुईअ ते। हीअं जो हणे त पेर जी तरी केॾो सख़्तु चम आहे, पर उन में बिसट पार। हाँ पर इहा सुई जेका अथसि न हिन जी, इहा विचों पोरी अथव, ख़ाली आहे। जीअं नीडल सिरिंज हणंदा आहिनि, सुई डॉक्टर हणंदा आहिनि, विचों ख़ाली हूंदो आहे, दवा अंदरि वेंदी आहे। इन सन्हड़ी सुईअ जो विचों ख़ाली अथसि। ॻाल्हि सम्झव? पोइ जेॾी महिल हीअं अंदरि सुई घेड़ाईंदो आहे न, त पोइ हाणे रत माण्हू जो आहे घाटो, रत घाटो आहे, हीअं फुड़ो हेठि किरे, थोरी देरि खां पोइ ॼमी वेंदो। घाटो रत इन सन्हड़ी सिरिंज मंझां, सन्हड़ी नीडल मां कीअं निकिरे? पोइ इन पंहिंजो सिरिंज में, इन सुईअ में अंदरि हीटर लॻल अथसि। जेॾी महिल हणंदो आहे, अंदरि हीटर चालू कंदो त रत पटड़ो थींदो, गरम थींदो, पटड़ो थींदो, विटड़ी पवंदो, टघिरी पवंदो, रत छिटो थी पवंदो। पोइ बिस्मिल्लाह करे सुई छिकींदुसि, पोइ टैंक भरजी वेंदसि। हाँ अरे हे पावर इन खसीस जानवर में हेतिरियूं सलाहियतूं कंहिं रखियूं? हाँ हिन खे ही कुवतूं कंहिं ॾिनियूं?
केॾी महिल कोरीड़े जी तानी ते वेही ॾिस त केॾी सुहिणी ठहियल आहे कोरीड़े जी तानी ॾिस कीअं सुहिणी ठाही अथसि ॾेंभूअ जो मानारो माखी जो मानारो ॾिस उहे जेकी उन जा सोराख आहिनि सभु गोल पिलकार ते पूरा ठाहूक ठहियल हर कुंड पंहिंजे वज़न में पूरी ही किथों कारीगिरी ही टेक्निक कंहिं आंदी इन पखीअड़े इन जीतड़े के इन नंढड़े जानवर के इहा समझ सलाहियत कंहिं ॾिनी चओ त का ज़ात आहे जेका इन्हनि खे सम्झाए ॾे रब तो फरमाए त या अय्युहल इंसानु मा गर्रक बिरब्बिकल करीम ए इंसान तोखे कहिड़ी शइ पंहिंजे करीम रब खां मगरूर करे छॾियो आहे जो जे रब जो खाई थो पी थो जे रब जी बादशाही में रहो पियो ई जे मालिक करीम तो ते किरोड़े एहसान कया आहिनि अब आहिनि या न 70 मोरी वारा इए ढकरजी विया हो भत खाधो तो कोन खाधो तो हां खाधो तो न तॾहिं झूठा भी घणा अची विया हां अरे रब जी रोज़ी थो खाई रब तोखे नित नई रोज़ी खाराई ओ मुंहिंजा पिरी प्यारा मुल्क रब जे में रहियो पियो आहे बादशाही रब जी में रहियो पियो आहे खाई रब जो पी रब जो नेमतूं रब ॾिनई वरी उन रब जो दर छॾे ॾिनई उन मालिक करीम जे दर ते हाज़िर न थी तुंहिंजी मस्जिद वैरान पई आहे होटल आबाद आहे ओताक आबाद आहे घर आबाद बन्नी आबाद पर अल्लाह जे घर के वैरान करे छड़ी रब तो पूछे त मा गर्रक बिरब्बिकल करीम ओ माना तो के केड़ी चीज पंजे करीम रब का मगरूर बनाए छड़ियो हां वडेरो सर करी त विंदेस या कोन विंदेस हां भला बिरादरी जो सड मिले विंदे कोन विंदे सिपाही सॾु करी त विंदे कोन विंदे ऐं वाहिदुल कहार जो सॾु मिलियो रब्बुल आलमीन जो सॾु मिलियो हय्या अल सलात हय्या अल फलाह अचो निमाज़ ते अचो छोटकारे ते कंहिंजो सॾु आहे ॻाल्हायो वॾेरे जो सॾु आहे मुल्ला जो सॾु आहे कंहिंजो सॾु आहे अल्लाह जो सॾु आहे पोइ उन सॾ ते वञणु खपे या न वञणु खपे या न वञणु खपे हा ओ मुझा पिरी प्यारा अल्लाह जे सद ते न वनी मालिक करीम जे सद पुकार ते ऐं सद भी तुझे फायदे जे ला उन सद ते न वनी रब तो फरमाए त मा गर्रक बिरब्बिकल करीम ए इंसान तो के केड़ी चीज पजे करीम रब का मगरूर बनाई छडियो हेदा रब जा एहसान वरी हेतरो बेवफा अरे हिकड़े चाह जो कोप न केर प्यारे त सजी उम्र थोरो गाईंदो ई दादा फलाणी चाह प्यारे फलाने जो ताकत में ज्यादा मानड़ी खाराई मेरी तड्डे जो भलो मानू सजी उम्र जा शुक्राना गाईंदो ही पर रब तो के किरोड़ नेमतुन सा नवाजियो उन मालिक करीम जो को हक आहे या न ॻाल्हायो रब जो हक आहे या न केड़ो हक आहे उन रब जी पूजा कर उन रब के अकेलो वहदहू ला शरीक मञ रब जी ज़ात में उन जी सिफात में के शरीक न कर चओ त अल्लाह अल्लाह हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला वो अल्लाह जो नाहे को इबादत जे हकदार सिर्फ हिकड़ी ज़ात इबादत जे लायक रब हिकड़ो वहदहू ला शरीक उन रब जो चयो मञ उन रब जी पूजा कर पंहिंजी पेशानी रब जे दर ते झुकाए त रब तुंहिंजे रिज़्क रोज़ी में बरकतूं विझी छॾींदो तंगियूं लही वेंदई मर्ज़ लही वेंदई दर्द लही वेंदई परेशानियूं लही वेंदई जॾहिं पंहिंजे रब जे दर ते ईंदे त सभु ॾुख रब तुंहिंजा लाहे छॾींदो तकलीफ़ूं छो थियूं अचनि जो जंहिं रब जो खाऊं पीऊं वरी उन रब जो दर छॾे ॾिनोसीं हा ॾिसो न घोड़ो पंधु सही न कंदो आहे टांगे में त मालिक ॿ टे चंप हणंदुसि तूं हर पियो वही खेड़ी जे ढगो जाट मजा निकिरी वञे त सोटो हणंदेसि न हा
जेकॾहिं पंधु सही न करे त उन खे चाबुक हणबा आहिनि त सिधो हल। ओ मुंहिंजा पिरी प्यारा, असां बि पटड़ी तो लही विया आहियूं, पटड़ी दीन वारी तो लही वियासीं। नमाज छॾे ॾींसीं, रोज़ो छॾे ॾिनोसीं, क़ुरान छॾे ॾिनोसीं, मस्जिद छॾे ॾिनीसीं, रब जे दीन खां जी वारी पटड़ी तां लही वियासीं। इहे सोटा कुदरती लॻा आहिनि। केॾी महिल बीमारी, केॾी महिल दर्द, केॾी महिल महांगाई। हाणे रड़ लॻी पई आसीं, अटो कोन्हे, घोड़ा ॾेई आयासीं, चांवर महांगा थी विया। लथा बि पंहिंजे मुल्क में, कणक बि हिते लथी पर पूरी कान्हे का। मुंहिंजा पिरी प्यारा, इहा सभु असांजे अमलनि जी शामत आहे। ये सब वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत ऐदीकुम। रब तो फरमाए त जाब तव्हां के दुख दर्द मुसीबत अचे थो, या सब तव्हां जे हथनि जी कमाई आहे, इहो सब तव्हां जे अमलनि जी शामत आहे। तव्हां जा अमल सुठा न आहिनि, इन जे करे तव्हां तंगियूं ऐं तकलीफ़ूं ॾिसो था। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। वो मुंहिंजा पिरी प्यारा, रब तो फरमाए तो मुंहिंजा बाना, मुंहिंजी रोज़ी तो खाई त मुंहिंजे दर ते झुकी पओ। रब जे दर ते अची ॾिस त वरी रब रंग कहिड़ा थो लाए भई। घर वारी चयोसि त फ़क़ीर वञ कुझु कमाए आ, घर में अटो कोन्हे को, कुझु कमाए आ। ॿाहिरि निकितो, सोचींदा हाणे कंहिंजी मज़ूरी कयां, काॾे वञा, का मस्जिद ॾिठी वञी उन में निमाज़ पढ़णु शुरू कई। सॼो ॾींहुं नफ़िल पढ़ंदे शाम जो मोटी आ। ज़ाल पुछियसि कुझु कमाए आए? चए हा, मुंहिंजो जे सेठ वटि मज़ूरी करियां, वॾो मालदार आहे, वॾे पैसे वारो आहे, सो उन चयो सुभाणे 2 ॾींहंनि जी मज़ूरी गॾाए ॾींदुसि। वरी ॿियो ॾींहुं थियो, ज़ाल चयो उथी वञी कमाए आ। वरी बि वियो, चए हाणे ॿिए जो दर कहिड़ो वठी वठां, छो न रब जे दर ते वञी विया। छाखे वञी छो ॿेली थिए ॿियनि जो, वठु कंजक करीम जी जग जो वाली जो। सुखियो हूंदो सोच जो इश्क अल्लाह सी, जनी दांद न बिज तनी तुंहिंजो आसरो। पोइ उभारी सिज अवल ॾी उन्हनि खे। वरी ॿियो ॾियारो मस्जिद में इबादत करे शाम जो मोटियो। ज़ाल पुछियसि कुझु कमाए आंदुई? चए हा, सुभाणे 3 ॾींहंनि जी मज़ूरी गॾु मिलंदी। वरी 3 ॾींहं थियो, ज़ाल मोकिलियुसि वञ कुझु कमाए आ। वरी बि मस्जिद में अची अल्लाह जी इबादत में वेठो। हाणे 3 ॾींहं जेॾी महिल थियो, शाम थी त हथड़ा दुआ जा खई, मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा रब करीम, हाणे ज़ाल बि मेहणा ॾींदमि त कहिड़े सेठ वटि वियो आहीं? मुंहिंजा मौला, तुंहिंजे खज़ाने में भला कहिड़ी खोट आहे? मुंहिंजा रब हाणे मूंखे ॾे त मां पंहिंजे घर बचनि ॾे कुझु खणी वञा। दुआ घुरी, अखियुनि में लुड़क अची विया, रब खे सॾड़ो कयईं, मोटियो। चई हाणे हथे ख़ाली कीअं वञा? हिकिड़ो वारी जो दड़ो ॾिठईं, सो वारीअ जी खणी पंहिंजी चादर विछाए उन में वारीअ जी हड़ ॿधी मथे ते रखियईं। ज़ाल ॾिसंदी शायदि अटो खयूं थी अचे, परे खां त झेड़ो न करे। जेॾी महिल घर पहुतो त सुभान अल्लाह, घर जे दरवाज़े ते उठनि जी कतार बीठी आहे, अनाज जा ढेर बि पिया आहिनि, ॿारड़ा बचड़ा ख़ुशीअ में टहकंदा था वञनि, नवां कपिड़ा बचड़नि खे पाता पिया आहिनि। ज़ाल खां पुछईं, घर जो पहुतो त ज़ाल बि ख़ुशीअ में मसरूर। पुछण लॻुसि त ॾे ख़बर घर वारी छा हाल आहे? चई जे सेठ वटि तूं कमाईंदो न त ड्राए छॾियो असांखे। कीअं भला? चई हींअर थोरी देरि अॻु में हिकिड़ा माण्हू आया, हे उठनि जी कतार बि काहे आया आहिनि, हे अनाज, हे कपिड़ा, हे लटा, हे मानियूं, हे पैसा। चयो अथनि त असांजे मज़ूर खे सेठ साहिब चयो आहे त मज़ूर असांजे खे सलाम चइजो, चइजो अञा दिलि सां मज़ूरी कंदे त अञा दिलि सां तोखे उजरत मिलंदी। सुभान अल्लाह।
फकीर जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया, ज़ार ज़ार रोई वेठो। मुंहिंजा मौला तूं केॾो करीम आहीं, 3 ॾींहंनि में एॾो रंग लातो अथई जो के दुनिया जे अमीर वटि सॼो साल कमाया त बि एतिरो न ॾे हा जेतिरो हिकिड़े ॾींहं 3 ॾींहंनि जी तो मज़दूरी अता फरमाई आहे। घरवारी खे चईंदा हाणे वेही खा पी, मूंखे छॾ त मां पंहिंजे रब जी इबादत वेही कयां। वरी से हो जेका हड़ वारी जी ॿधी आयो हो न, जे हाणे इहो पोतड़ो तो खोलियां, चादर खोलियां, उहा हड़ जो खोले तो उहा वारी जा ज़रा सभु सोन जा बणिजी जे घरवारी हाणे तूं बि खा, तुंहिंजा 7 पीढ़ियूं बि खाइनि त बि कोन खुटाए सघंदा। हाँ? रब ॾिए थो या कोन थो ॾिए थो कोन थो ॾिए? हाँ? रब जो दर छॾियो अथऊं न तॾहिं सूरनि में आहे, तॾहिं परेशान में। वरी छा चवंदी, अदा मुंहिंजी फलाणे रोज़ी बंदि करे छॾी आहे, फलाणे मूं ते इल्मु कयो आहे। मुलनि वटि त वञी ॾिसो न, ढेर लॻा पिया आहिनि माण्हुनि जा, कतारूं लॻियूं पियूं आहिनि। फलाणे मूं ते कारो इल्मु कयो आहे, फलाणे मुंहिंजी रोज़ी बंदि कई। अड़े रोज़ी माण्हू बंदि कंदा आहिनि, रोज़ी ॾियण वारो मुंहिंजो रब आहे। हाणे हो जेको मुल्ला जंहिंखे तूं चईं थो रोज़ी मुंहिंजी खोले ॾे, उहो 10 रुपयनि जे लाइ 20 कूड़ थो ॻाल्हाए। तुंहिंजी रोज़ी खुले न खुले पर कूड़ कुॾे 5 रोज़ी खोलियूं वेठो आहे। सॼो ॾींहुं था कूड़ कुट, असांजो अकुल ख़ुदा समझ ॾिए छल उन्हनि मुलनि जे पोयां। अरे तूं वठ दर रब जी ज़ात जो, ॾिस त तोखे कीअं थो रब ठाहे छॾे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल हो पाणे पूरा थींदा तुंहिंजा सांग सबब कहो तसंदी, रख तांग तलब कहो तसंदी, रख तांग तलब पाणे पूरा थींदा तुंहिंजा सांग सबब कहो तसंदी। रब जो दर वठ, रब के दिल से याद कर। जेके निमाज न पढ़ंदा आहियो से निमाज 5 वक्त पढ़ो। हाँ, निमाज शुरू कर अॼु, निमाज शुरू कर अॼु सां मेहरबानी जा दर खुली वेंदई। तू ॾिस वेही आज़माए ॾिस, फ़कीर जी ॻाल्हि तोखे यकीन न अचे त दस्तावेज़ खणी आ, मां तोखे लिखी थो ॾियां। तू सच्ची दिल से रब के याद कर, रब तुझा ओला कम भी सोला बनाए छड़ींदो, ऊंधा कम भी सिधा थी पवंदा, मुश्किलातूं माफ़ थी वेंदई, रिज़्क रोज़ी में बरकतूं पइजी वेंदई। रब तुझी ॿिन्ही जहाननि जे भलाई जा दर खोले आहे। पक आहे यकीन? हाँ, ओ मुझा पिरी प्यारा, बाकी जे अल्लाह जो दर छॾींदे, निमाज़ छॾींदे, हमरा हिकिड़ो वञे पियो रस्तो ॾेयूं, सो ॿियो हिकिड़ो माण्हू अचे मिलियुसि, अबा काॾे थो वञी? चए फलाणे ॻोठ थो वञा। चए मां बि ओॾे थो वञा, गॾिया हलूं भला। चई तूं आहीं केरु? चई मां शैतान आहियां। भेण ख़ुदा पलई तूं मूं काॾे आई, मूंसां कीअं थो हली? चए न तूं बि वञी थो हेॾे, मूंखे बि हेॾे वञिणो आहे, गॾिया था हलूं। ख़ैर साईं अॻिते हलिया, हिकिड़ो ॻोठड़ो हुजे उन खां गुज़रिया त बांग आई ट्रेपारी जी। शैतान बि ॿुधी, हुन हमरा ॿुधी। न को शैतान मस्जिद में वियो, न को उहो वियो। वरी अॻिते हलिया त ॿियो ॻोठ आहे, वरी सिजल ते ई बांग ॿुधूं, न को हो वियो, न को हो वियो मस्जिद में। वरी अॻिते वधिया त सोमाणी जो टाइम थियो, न को शैतान वियो मस्जिद में, न को हो हमरा मस्जिद में वियो। त शैतान बाहूं ॿधी चयो, बा तूं मुंहिंजो ॾाढो ई हो। भेड़ा मूंखे अलाह चयो त आदम खे सजदो कर, हिकिड़ो सजदो न कयुमि, सो आदम खे। अञा ताईं मूं ते लानत पई थी वसे, हिकिड़ो सजदो छॾी। भेड़ा तो ॿेपारी छॾी, ट्रेपारी छॾी, सिजल तो छॾी, सोमाणी छॾी, तूं त मुंहिंजो बि ॾाढो थी। भली मुंहिंजी तो मां न गॾिजा तोसां। शैतान तो बहु करे भॼी वियो आहे। हाँ, ओ मुंहिंजा पिरी प्यारा, असां अल्लाह जे धरती ते रहिया पिया आहियूं, अल्लाह जी रोज़ी खायूं ऐं रब जो दर छॾियूं वेठा हुजूं, पोइ छा थो सम्झी? रब जो दर आबाद कबो, निमाज़ पढ़बी, हथड़ो मथे खणो, मां ॾिसां भला ओ ये परियां बीठल जेकी आहिनि,
हथड़ो तो मथे मथे हथ खणंदड़ सां खुदा तव्हांखे खुश कंदो अल्लाह सही शाद ऐं आबाद कंदो 5 वक्त नमाज पढ़ो मस्जिद के आबाद कयो रब तव्हांजी रोज़ी में बरकत विझी छॾे सल्लल्लाहु अलैहि रसूलल्लाह रब तो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे मञणो पवंदो त अल्लाह आहे ऐं अल्लाह फरमाए थो त मुहम्मद मुंहिंजो रसूल छा आहे छा हिकिड़ा चवनि था त हो हिकिड़ा चवनि था हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे नाले त उहो वफ़ात करे वियो मज़ार में वञी पियो मिट्टी में मिली वियो माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह उहे चवंदा नबी वफ़ात करे वियो असां चऊं था त तुंहिंजो नबी वफ़ात करे वियो हूंदो असां जंहिं मिठे मुहम्मद जो कलमो पढ़ियो आहे असांजो सोनो हयातुन नबी आहे ॻाल्हायो हयातुन नबी आहे चओ सोनो हयातुन नबी आहे अॼु बि मुंहिंजो दिलबर मुहम्मद ज़िंदा मौजूद आहे कुरान तो फरमाए त मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे हां कीअं आहे गुंबद खदरा में महबूब पंहिंजे जिस्म पाक सां वेठा आहिनि पर मुंहिंजे महबूब जी निगाह पूरे जहान ते आहे हां ॾिसो न ही चंड पंहिंजी जाइ ते बीठो आहे चंड पंहिंजी जाइ ते बीठो आहे पर हींअर 70 मोरी में ॾिसूं था इहो चंड नज़र अचे थो पियो आहे वरी मातली में वञी ॾिसो त साॻो चंड बीठो आहे मोये में ॾिसो त साॻो चंड बीठो आहे साईं टंडे हलिया वञो साॻो चंड बीठो आहे वरी साईं हिंदुस्तान हलिया वञो उते बि चंड बीठो आहे वरी साईं हेॾो परियूं यमन हलिया वञो ईरान हलिया वञो अफगानिस्तान हलिया वञो इराक हलिया वञो सऊदी हलिया वञो वेंदे अमेरिका ताईं वञो चंड बीठो आहे जे हींअर तूं ॾिसींदो पियो उहे बि हीअं चंड खे ॾिसनि था पिया चंड हिकिड़ी जाइ ते बीठो आहे पर रोशनी सॼे जहान में इन चंड जी रोशनी जीअं 70 मोरी ते आहे तीअं मोये में बि आहे तीअं मातली में बि आहे तीअं टंडे में बि चंड जी रोशनी आहे चंड वारा सभु ॾिसनि था पिया सभु को हितूं हुतूं चंड खे ॾिसे थो पियो आहे की न अरे मदीने वारो साईं वेठो गुंबद खदरा में आहे पर महबूब जो नूर सॼे जहान में फैलियल आहे सॼे जहान के मदीने वारो इएं थो ॾिसे जीअं सरियं जो दाणो तरीअ ते रखियो हुजे त माण्हू ॾिसंदो आहे पियो इएं सॼे जहान खे मुंहिंजो सोनो नबी ॾिसी रहियो ऐं जे महबूब जिथे वञणु चाहिनि न त वञी सघनि था बनफ्से नफीस जिते वञनि जंहिंखे दीदार कराइनि दुनिया जे जहिड़े बि कोने में पर आसमाननि ते ज़मीनुनि ते जिते बि मदीने वारो वञणु चाहे त वञी सघे थो हाँ अरे पीरन जो पीर दस्तगीर मुझे सोनो बगदाद वारो साईं बुधो थे हाँ मनी तो पीरन जो पीर के मुरीद आयो से साईं रमजानुल मुबारक जो महीनो आ दिल चवे थी अज रोज़ो मूं वटि अफ्तार कयो साईं अज रोज़ो मूं वटि खोलियो मुंहिंजी दावत खाओ साईं फरमाए पुट तुंहिंजी दावत क़बूल आहे रोज़ो तो वटि खोलींदासीं दावत कबूल थी हुन से वञी घर के छिनकार कया बुहारियूं फणियूं फुलकारा तैयारी कंदो हुते साईं जन मुर्शिद था अचनि उहो ई साॻो ॾींहुं ॿियो माण्हू आहे साईं क़िबला दिलि चवे थी अॼु रोज़ो मूं वटि अफ़्तार कयो अबा रोज़ो तो वटि खोलींदासीं हाणे हिकिड़ो ॿियो वेठो हुजे उहो बि चए त हाणे साईं हुन जी दावत बि क़बूल कई आहे वरी हे बि थो चवे साईं फरमाए बा रोज़ो तो वटि खोलींदासीं हाणे सोचे पियो त हिकिड़े जो घर मिसाल जी ॻाल्हि हिकिड़े जो घर आहे 70 मोरी ॿिए जो घर मोये हाणे साईं मोये वारे वटि वेंदा या 70 मोरी वारे वटि तेसीं वरी टियों मुरीद आहे साईं क़िबला टंडे में मुंहिंजो घर आहे मिसाल थो ॾियां मुंहिंजो घर टंडे में आहे साईं क़िबला रोज़ो अॼु मूं वटि खोली अबा पुट तुंहिंजी दावत क़बूल आहे रोज़ो तो वटि खोलींदासीं साईं वरी चौथो मुरीद आहे साईं खोरवा में मुंहिंजो ॻोठ आहे मेहरबानी कयो रोज़ड़ो मुंहिंजे तबे ते हलो मुंहिंजी दावत क़बूल उनजी दावत क़बूल कयो हाणे सोचे पियो वेठो फ़कीर त हाणे साईं जन वेंदा त वेंदा केॾे तेसीं पंजो मुरीद आहे साईं क़िबला मुंहिंजी दावत क़बूल कयो अबा तूं किथे घर किथे अथई पुट चएसीं मुंहिंजो घर मातली में अबा पुट तुंहिंजी दावत क़बूल आहे तो ॾींदासीं
यानी बगदाद में साईं रहंदा तो बगदाद जे मज़ाफ़ात जा ॻोठ हुया शहर हुया उन्हनि पंहिंजो नालो पे खयोसीं फलाणो ॻोठ फलाणो महलो फलाणी जाइ जो 40 मुरीदनि जी दावत क़बूल कई 40 मुरीद रोज़ो हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ो वक़्तु हिकिड़ो 40 मुरीदनि जी दावत हिकिड़े जो घर मशरिक़ त ॿिए जो मग़रिब हाणे सोचण वारो बि सोचे त साईं जन वेंदा त वेंदा कंहिं ॿियो ॾींहुं थियो जामिया में साईं जी मस्जिद मुबारक में फ़कीर आयो अल्हम्दुलिल्लाह दा साईं जन रात मूं वटि आया रोज़ो मूं वटि खोलियूं मग़रिब नमाज़ असांखे पढ़ायूं ॾाढा करार थिया दीदार थिया ॿियो पियो चए दादा साईं जन रोज़ो मूं वटि खोलियो कड़े में साईं जन आया टे चयो न दा साईं जन टंडे में मूं वटि आया रोज़ो त मूं वटि खोलियो हुन चयो बाप न साईं जन त मूं वटि खोलवा में आया जो 40 मुरीदन चयो त रोज़ो साईं जन असां वटि खोलियो साईं जे साहबजादे सैयदना अब्दुल रज़ाक सोने फरमाए त भाउ झगड़ो न कयो साईं जन रोज़ो पंहिंजे घर खोलियो साईं जन अफ़तारी जे टाइम ते पेर ॿाहिरि कोन कढियो पंहिंजे घर हुया हवेली में रोज़ो खोलियो अड़े हे त बगदाद वारे साईं जो कमाल आहे जेको मदीने वारे साईं को फैज़ जो ज़रड़ो खणी बगदाद में वंडण आयो ही तो थी हिकड़ी शाख पर जिते फैज़ जो समुंड ऐं दरिया मदीने वारो साईं उन मुंहिंजे महबूब जो कमाल चाहो हाँ सही बुखारी जी हदीस आ मता चई त पीरान पीर जो मिसाल ॾेई हलियो वियो अच तोखे बुखारी जी हदीस ॿुधायां जेको इनकार करे त पोइ सम्झ त अंदर में बुखार अथसि बुखारी जी हदीस नथो मञे माना बुखार चढ़ियल अथसि समझो अल्लाह शरफ बुखार वारन का बचाइंदो है हाँ बुखारी शरीफ में हदीस आ त मानू जे मल वफात थो करे इदा कुबिरल मय्यत अताह मलकान मय्यत कब्र में पूरजे थो त मलाइक दोने वट मुनकिर नकीर अचन था ऐं कब्र में मदीने वारे मीर जी ज़ाते बाबरका जो जलवो ज़ाहिर थो थिए मलाइक ता चवन त मा कुंत तकूल फी हक हादर रजुल हिन मर्द के बारे में छा चवंदो हुए अर्रजुल मा तकूल फी हक हादर रजुल उन्हें के सरबुआ जेको रूह माल जसद हुजे रुगे जिस्मानी तरह न रुगे रूहानी तरह न पर रूहानी ए जिस्मानी तरह जरे पंजे ज़ाहिरी जिस्म समेत को अचे तो उन्हें के रजुल सरबुआ तो हर कब्र के अंदर मदीने वाले मीर जी ज़ात हाजिर थिए थी हिकड़ो मोये में वफात करे वियो ॿियो मातली में वफात करे वियो पियो शाम में मो को रूम में मो को यमन में मो को हिंदुस्तान में मो को अफगानिस्तान में मो हिकड़े टाइम ते 1000 मानू कब्र में दफन थिया वाह वाह मुझा मदीने वाला साईं हर कब्र के अंदर मुझे दिलबर नबी जी आमद थी हां तो मञणो पवंदो त मदीने वारो साईं हयातुन नबी आहे ऐं मुख्तार नबी आहे इख्तियार वारो नबी आहे अज भी मदीने वारो जो इख्तियार हले थो किए थो हले साईं फरमाइंदा इन्नमा अन कासिमुन वल्लाहु योती दींदो रब्बा वंडींदो मां मोहम्मद करीम दींदो रब्बा वंडींदो केरा पो जेकॾहिं वंडे थो न बीठो शे खुटंदी त वंडींदड़ खां घुरबो न हाँ मिसाल जी गाल हाने ही जलसो 70 मोरी ते थियो मिसाल के अल्लाह जे बाने खैरात कई सभिनी जे लाइ नंगर तैयार थियो नंगर तो उन जो हूंदो पर खाराइण ते को मुकरर हूंदा माण्हू ओ सेठ साहब पाण त कोन खाराईंदो न मिसाल पेट्रोल पंप वारे साईं हे खैरात कई दादा हे सॼे जलसे के मुंहिंजे तरफ़ों लंगर खाराए खैरात त पेट्रोल पंप वारे जी आहे पर खाराइण वारा त ॿिया हूंदा हाणे पाटड़े में जे तुंहिंजो भत खपी वञे त पोइ उन खाराइण वारे खे चवंदे त दादा मूंखे ॾिजांइ भत खुटी वियो आहे मूंखे भत ॾिजे या पेट्रोल पंप वारे खे छॾींदे आहे खैरात उन जी वंडी जो सखा उन जी आहे पेट्रोल पंप वारे जी पर विराए त हे थोरो बीठो खुटी पियो भत अदा मूंखे भत ॾिजांइ खुटी वियो हलियो हाओ कने हां खजाना रब जा हिन मिल्कियतूं रब जूं हिन पर वंडण वारो मदीने वारो साईं वदा जेकॾहिं का
जेका शे घुर्जे थी जेकरे चयोसी या रसूल अल्लाह ही शे अता कर तो शिरक नाही बल्कि महबूब का घुरण खुद तौहीद आ महबूब दींदो आ व अम्मा साइल फला तनहर ओ मुजा महबूब जेको साइल अची उनके झिड़क जाए न जेको साइल ईंदो वनी उन जो झोलियूं भरींदो वंजाए मा सुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शय्यन क़त्तु फ़क़ाल ला पूरी जिंदगी मुझे दिलबर नबी का कदे बे के बे मानू का बे शे घुरी तो महबूब न कर कोन कई जेका छे जे घुरी महबूब उनके दई छे पो जे तू घुरंदे तो मदीने वारो अज भी तोखे दींदो इंशाअल्लाह मदीने हलबो वरी वरी इंशाअल्लाह हलबो वरी वरी हर माल मुस्तफा का घुरबो वरी वरी इंशाअल्लाह मदीने हलबो वरी वरी इंशाअल्लाह मदीने हाँ ए साईं मुसा गडो हींअर उमरे शरीफ ते 5-6 ॾींहं थिया न मोटिया आहियूं साईं खां पुछ त मदीने वारो केॾो सखी आहे ॾे थो या कोन थो ॾे हीअं आख़िरी भेरो जेॾीमहिल ज़ियारत जे लाइ वियुसि ही मिस्कीन गुनहगार आख़िरी भेरो अर्ज़ कयो मुंहिंजा सोना हाणे वञा थो ॻोठ पंहिंजे वतन सिंध ॾे मुंहिंजा महबूब ॿियो कुझु न घुरिजे बसि वरी जल्दी घुराइजो मुझे महबूब मदीने दे वरी जल्दी घुराई पहुतो आया 5 ॾींहं ते 5 ॾींहं पूरा थिया हिकिड़े माण्हू फोन कई चई हजरत साहब आपको मुबारक हो छाजी मुबारक तो दी आपका मदीने का काम हो गया है वह कैसे हो गया है बोला जिसी उता जो खर्च टिकट जेको बा वो सब असांजे मथों अतार तैयार थे मदीने में हाँ महबूब जे दर ते सवाल करण जी देर आ मंगण जी देर आ महबूब अहिड़ा सखी आहिनि जो कायनात जूं झोलियूं भरे था छॾनि सुभान अल्लाह हाँ रब करेश असां सभिनी खे मदीने जो दीदार नसीब हाँ भिटाई सोने भी केड़ा सोहणा लफ्ज़ चया आहिनि ओ मौला मदीनो दिखार पोए भली मारे लहने ओ जा गाय खड़ने जा है मौला मदीनो दिखार पोए भली मारे लहने ओ जा गाय खड़ने जा पानी प्रिय जैशन जो भली मार लहने ओ जागा खड़ने जा सुभान अल्लाह मुझे सोनो अज भी हयात नबिया अज भी मुझे दिलबर मोहम्मद जी रिसालत जारिया तने रब फरमायो त मोहम्मदुर रसूलुल्लाह मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे ये नची तो रसूल हुयो अजब आहे साईं फरमाइन था इन इल्मी बाद मोती का इल्मी फिल हयात मुझे दुनिया ता परते फरमाइण खां पोइ मुझो इल्म इए हुंदो जिए अज मुझो इल्म मज़ार में आरामी थियण खां पोइ मुझो इल्म इए ही बरकरार साईं फरमाइन था मोमिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैया इल्ला बलगनी सौतु मुसलमान जिते भी हुजे सलात पढ़ंदो आ तो उन्हें जे सलात सलाम जो आवाज मूं ताईं पहुचंदो आ असाबन चो सिंह जने तवा दुनिया तो पर्दो करे विंदो जने तवा मज़ार में आरामी थींदो पो भला साजो सलाम ॿुधंदो या न साईं फरमाइन था हा हा जे हींअर थो ॿुधा वफ़ात खां पोइ बि तव्हांजा सलाम इएं ॿुधंदुसि
फ़इन्न नबी अल्लाह हय्युन युरज़क़ु, अल्लाह जो नबी पंहिंजे कब्र में ज़िंदा हूंदो आहे, रब वटां उनखे रोज़ी मिलंदी आहे। अल्लाह जा नबी पंहिंजे कब्रुनि में ज़िंदा आहिनि, मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम भी ज़िंदा। आला हज़रत फरमायो तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। रब तो फरमाता मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे, वल्लज़ीन मअहू, ऐं जेकी उन महबूब सां गॾु आहिनि। हे महबूब जो शान, पर जेके महबूब सां गॾु आहिनि उन्हनि जो शान बि रब क़ुरान में पिया। महबूब सां गॾु केर आहिनि? हुज़ूर जा असहाबी महबूब सां गॾु आहिनि, हुज़ूर जा अहले बैत मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम सां गॾु आहिनि। अबू बकर महबूब सां गॾु आहे, उमर महबूब सां गॾु आहे, उस्मान गनी महबूब सां गॾु आहे, मौला अली मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम सां गॾु आहे, हसन हुसैन मुंहिंजे दिलबर नबी सां गॾु आहिनि, सैयदा फातिमतु ज़हरा मुंहिंजे दिलबर नबी सां गॾु आहे। जेके महबूब सां गॾु आहिनि उन्हनि जो शान भी अल्लाह पंहिंजे क़ुरान में बयान कयो आहे। हे महीनो इस्लामी कहिड़ो आहे ख़बर अथव जी? जमाद सानी। जमाद सानी जी 20 तारीख़ जुम्मे जो ॾींहुं नबी जी न्याणी जन्नत जी मालिकाणी सैयदा फातिमतु ज़हरा जी विलादत। नची सुभान अल्लाह, ध्यान न ठाही हुई। मुझे महबूब जी पाक दम न्याणी जी विलादत हिन महीने में थी। माहू वल्लज़ीन माहू, महबूब जी मैयत जी ॻाल्हि आहे त सैयदा साइण जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधाया आहे। ॿुधाया? हाँ सुभान अल्लाह। ईद जो ॾिहाड़ो मुझे दिल पर मोहम्मद करीम ईद पढ़ाई त उस्मान गनी चे अर्ज करे जो या रसूल अल्लाह, ओ मुझा महबूब अज ईद जो ॾिहाड़ो आहे, दिल चवे थी त मुझे अंगण ते हलो, मुझी दावत खाओ। जे महबूब तू असांजे अंगण ते अची त ईद में ईद थी वञे। साईं फरमाए तुंहिंजी दावत क़बूल आहे। या रसूल अल्लाह तवाजे असहाबन समेत तवाजी दावत थो कयां। साईं फरमाए त सहाबन सूधी मुखे दावत क़बूल आहे। हजरत अमीर उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्दा मुझे सोने हबीब के दावत करे पंहिंजे अंगण ते वठी आयो आहे त उस्मान गनी हुजूर जूं विखूं ॻणींदो पियो अचे। हुजूर अचनि पिया न, कदम ॻणींदो पियो अचे। ताम तैयार थियो, लंगर थियो, खाधो वियो, हुजूर दुआऊं ॾिनसि, वापसि मोटिया त उस्मान गनी वरी बि मुंहिंजे महबूब जूं विखूं ॻणींदो आयो। हुजूर वापसि हवेली ॾे मोटी आया। उस्मान गनी जेतिरियूं विखूं हुयूं ओतिरा पाना ख़रीद कयईं, उहे पाना आज़ाद कयईं। विख विख जो महबूब जे विख विख जो शुक्र अदा कया। इन दावत में हजरत मौला अली शेर खुदा भी शरीक हुयो। हजरत अली दावत खाई पंहिंजे हवेली ॾे घर मोटियो आहे, पर सोने अली जो चेहरो मुबारक ॾुखारो हुजे, गमगीन चेहरे सां घर पहुतो आहे। बस नबी जी न्याणी अलीअ जी राणी सैयदा फातिमतु ज़हरा जी फरमाएसि, ओ मुंहिंजा घोट अली अॼु तुंहिंजो ॾिहाड़ो ईद जो तुंहिंजो चेहरो गमगीन थी ॾिसां छाजे करे। अर्ज़ थी करे तो अली तुंहिंजो चेहरो ॾुखारो मुंहिंजी दिलि सही न थी सघे। ओ अली तूं छाजे लाइ ॾुखारो नज़र अची रहियो आहे? फरमाए तो बीबी अॼु अमीर उस्मान मुंहिंजे सोने जी दावत कई, हबीबन करीम जे अंगण ते
ते वठी वियो मोट मिसकीनिया अज घर में का भी चीज मौजूद न है हाँ जे मूं वटि कुछ हुजे हा तो पंहिंजे प्यारे पुनल खे अज मां भी दावत करे वठी अचा अज महबूब जी दावत मां भी झलिया मुझो सोनो मुझे अंगण अचे हा तो केडी दिल ठरी पवे हजरत सैयदा साईं फरमायो त अली बुखारो नथी वन मुझे बाबे मोहम्मद करीम के मुझी दावत वनी दैया सहाबन सूधी दावत दैया साईं फरमाए तो बीबी घर में तो कुछ भी मौजूद न है साईं फरमाए थी ताली मानी जो इंतजाम फातिमा ज़हरा कंदी तू वन मुझे प्यारे बाबा साईं के दावत करे वठी हजरत हैदर करार मुझे सोने हबीब की खिदमत में आयो या रसूल अल्लाह मुझा महबूब मु मिस्कीन अली की दावत कबूल फरमायो सोने हबीब दावत कबूल कया हेडो हजरत अली दावत ॾियण वियो आहे होडो सैयदतुन निसा साइण छाती करे जो बर्तन धोतई थाम धोई साफ करे ऐं ढके पाण घर जे कुंड में मुसलो विछाए नफल पढ़ी दुआ जा हथ खणी दुआ जा हथ खणी चदी मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम अज मुझो महबूब अब्बो मुझे अंग ते अची रहियो आहे अज मुझे घर में खाधो न है अज केड़ी दावत कया केड़ी मेहमानी कराया ओ मुझा मालिक करीम तुझा खजाना भरपूर आहिन अज मुखे पंहिंजे खजाने मां रोज़ी मिलाए त मुझे बाबो मोहम्मद करीम पंहिंजे सहाबन सूदो मुंहिंजी दावत खाई वञे ये मुझा मौला तुझा खजाना भरपूर है अज फातिमा ज़हरा तुझे दर ते उम्मीद जा हथ खया इन साइण जे अखर में गोढ़ा अची वञनि था दुआ घुरी रही आ अञा दुआ पूरी न थी आ त घर में खाधन जी खुशबू ऐं सुराण अची वई जेरी मल वनी वे कपड़ो हटाई तो खाली बर्तन जन्नत जे ताम से भरपूर थी विया सुभान अल्लाह हजरत मौला अली हुजूर जन के वठी आयो आ पर हबीबन जा कदम गणी जो पियो अचे ओ यारो अंगण ते मुझे आयो ओ केड़ी कया मेहमानी वो यारो अंगण ते मुझे आयो जरिमल सोना हबीब मौला अली जे घर में चे पोता हिन अली दिसे पियो नेण ठरन से पिया छा पियो चवे के आशिक बयान कयो मुलाकात हबीब साडी ईद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई सुभान अल्लाह हबीबन करीमन सहाबन सूदो मौला अली दी दावत खादिया महबूब फरमाइन था तो उस्मान जी दावत दुनियावी खादा खादा से अली जे घर ते जो जन्नत जाता हम दुनिया में खादा से सुभान अल्लाह हजरत अली वरी महबूबन सा गड़जी हवेली ते अचे थो पर विखू गणींदो पियो अचे दोस्ताने मोहतरम हजरत अली वरी घर मोटियो आ साइण के चवे थो तो बीबी हजरत उस्मान हुजूर जो विखू गणियूं विख विख जे बदले में पानो वठी वरी आजाद कयो हुई मां पंहिंजे महबूब जे विखुन जो केड़ो शुक्र अदा कया साइण फरमायो अली पियो मां इन विख विख जो बदलो पंहिंजे रब करीम खां वठां थी वरी साइण मुसलो विछाए दुआ जा हथ कया मुंहिंजा मौला
मुझे महबूब जेके विखूं भरे मुझे अंगण ते आया विख विख जे बदले में हबीबन जा उम्मती बख्शे जन्नत जा हकदार बनाए दे आवाज आयो ओ फातिमा तुझी दुआ मकबूला विख विख जे एवज महबूब जा उम्मती बख्शे जन्नत जा हकदार बनाए छॾियास والذين معه أشداء على الكفار जेके महबूब सां गॾु आहिनि उहे काफ़रनि ते सख़्त आहिनि रुहमाउ बैनहुम हिक ॿिए में वॾी बाझ ऐं वॾी मुहबत रखण वारा आहिनि के चायुम काफ़िलो साफ़ थणी सरवाण वार वठे वाॾू कया पवान हूंद पलाण जहिड़ो पुनल पाण तेरी सिटा साथ जी जहिड़ो पुनल पाण शान वारो तेरा महबूब जा आल बैत शान वारा तेरा हुजूर जा असहाबी शान वारा अब ॻाल्हि सम्झो था सारी दुनिया जा गौस कुतुब कलंदर गॾु कजनि पर असहाबी जे जुती जे दस जे बराबर बि नथा बणिजी सघे असहाबी जो शान मत अकीदो इहो रखो त मदीने वारो साईं पंहिंजे शान में बेमिसाल ऐं महबूब जा असहाबी पंहिंजे शान में पंहिंजे सहाबियत वारे दर्जे ऐं मक़ाम में बेमिसाल आहे ऐं महबूब सां भी मोहब्बत रखणी आहे त महबूब जे असहाबन सां भी मोहब्बत महबूब जे अहल बैतन सां भी मोहब्बत मोहब्बत ये ना है जो ज़बानी दावा करे त मां मुहिब मां आशिक आहियां पर न मोहब्बत ज़ाहिर थींदी आहे पंहिंजे कौल ऐं फेल सां जे मोहब्बत आहे त पोइ महबूब जो फरमान मञिबो मोहब्बत मदीने वारे सां आहे त महबूब जी सुन्नत ते अमल कबो शरीयत ते अमल कबो साईं फरमाइनि था कसु शवारिब वरखुल लुहा मुछूं कटायो सुहारी रखायो महबूब जी सुन्नत आहे न हाणे जे इश्क आहे मदीने वारे साईं सां त सुहारी रखाए कबूल थधा थधा थी वियो थधड़ी हवा घुली वई चओ त महबूब जी सुन्नत ते अमल कबो इंशाअल्लाह निमाज़ 5 वक्त पढ़ो दाढ़ी मुबारक रखायो मस्जिद के आबाद कयो कुरान जी तिलावत कयो हलाल रोजी खाओ हलाल कमायो बच्चन के भी हलाल खारायो बेदीनी जा कम छॾियो ज़ुल्मन जा कम छॾियो मिलावत कूड़ खोट ख़यानत गीबत बदगोई छॾे अल्लाह जे हबीब जे दर जी गुलामी इख्तियार कयो महबूब जी सुन्नत शरीयत ते हलंदो रब तव्हांजो हे जहान भी मोचारो कंदो हुन जहान जी भी भलाई नसीब हिते भी वहवा हुते भी वाह बिनी जहाननि जी भलाई मिलंदी पर मुंहिंजा पिरी प्यारा इहो गस इहो पंधु तॾहिं मिलंदो जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत में वेह सालनि जी संगत में वेह तोखे दावत ॾिनी वई हर इस्लामी महीने जी 24 जी रात 23 जी शाम 24 जी रात मातली तोखों परे नाहे हर महीने महफ़िल थींदी आहे पुट अखे ऐं कन जे विच में बि 4 आङिरियुनि जो मुफ़ासिलो आहे जहाँ शे कन्नन सां ॿुधजे सां हली वञे अखियुनि सां ॾिसजे न हिते ओट ते ख़बरूं अहिड़ा माण्हू करनि था मातली न वञो जादू अथसि जेको थो वञे लो जेको थो वञे काबू काबू जो त कहिड़ो मूंखे को 5 जिरेब ज़मीन जा लिखी ॾिना अथसि काबू जो त निमाल थो पढ़े दाढ़ी रखी अथसि महबूब जी सुन्नत ऐं शरीयत ते हलियो आहे अहिड़ो जादू त ख़ुदा करे हर मुस्लमान खे लॻे न जॾहिं महबूब वटि ईंदा हा न असां बि सगोरा त काफ़र चवंदा त मुहम्मद वटि जादू अथव न वञिजो जादू लॻी वेंदो ओ मुंहिंजा पिरी प्यारा त इहे ॿुधल ख़बरुनि ते न हल पंहिंजे अखियुनि सां हली ॾिस केतिरो फ़ाइदो थिए थो हज़ारे माण्हू सुधरी नेक ऐं सालिह बणिजी रहिया आहिनि महबूब जी सुन्नत ऐं शरीयत जा ताबेदार बणिजी रहिया आहिनि त उन मुहम्मदी महफ़िल में शरीक थी नेक ऐं सालिह थी इश्क़ रसूल पंहिंजे सीने में पैदा कर तुंहिंजा 2 जहान रब मोचारा करे छॾींदो रब करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए रब शर सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक नसीब फरमाए वमा अलैना इल्ला बलाग अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वाग़फिर लना मा मदा या वासिअल करमी
اللهم حبب إلينا الإيمان وزينه في قلوبنا وكره إلينا الكفر والفسوق والعصيان واجعلنا من الراشدين. اللهم اجعلنا من عبادك الصالحين المخلصين. اللهم اغفر لنا ولسائر المسلمين. या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी, सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा। जन ही महफ़िल सजाई आ ख़र्च कयो आ उन्हनि सभिनी खे बहितर अजुर अता फरमा। जेकी हिन महफ़िल में विखूं भरे आया आहिनि उनखे विख विख जो बहितर अजुर अता फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, हाजतमंदनि जूं हाजतूं रवा फरमा। मुझा मालिक करीम असांजा हथड़ा खाली न मोटा, महबूब जो इश्क अता कर, मदीने वाले साईं जी सच्ची सिक्कई मोहब्बत अता कर, हबीबन जे दर्जे गुलामी नसीब फरमा। असां सभिनी खे इश्क ऐं अदब सां हबीबन जे बारगाह जी हाज़िरी नसीब फरमा। मदीने वाले साईं जे दर्जे इश्क सां हाज़िरी नसीब फरमा। मुझा मौला असांजा हथड़ा खाली न मोटा। या अल्लाह हिन पूरे इलाइक़े ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين آمين آمين نستغيث برحمتك يا رحيم يا كريم يا أكرم الأكرمين يا أرحم الراحمين. मकतबा खैरियत हमारे यहाँ आला क्वालिटी की खैरियत और आलिम इस्लाम के नाम पर नाज़मा की ऑडियो कैसेट हमारे यहाँ आपकी सहूलत के लिए रिकॉर्डिंग, वीडियो रिकॉर्डिंग, ग्राफ, टाइटल, ऑडियो का काम किया जाता है। इसके अलावा साउंड की तस्वीरें और इस्लामी वीडियो भी बनाई जाती है। प्रोप्राइटर मन्नान अंसारी, मोबाइल नंबर 033329882224, एडिटिंग मोहम्मद एहसन शेख, मोबाइल नंबर 0322268426। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. नहीं है कोई दुनिया में हमारा या रसूल अल्लाह, नहीं है कोई दुनिया में हमारा या रसूल अल्लाह, नहीं है कोई दुनिया हमारा या रसूल अल्लाह, नहीं है कोई दुनिया में हमारा या रसूल। आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल कुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद, अस्तईज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्ना अल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी
يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محبوبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों अज 12 रबीउल अव्वल जी तारीख निहायत बरकतुन वारो दिहाड़ो ऐं मालिक करीम जा एहसान जो करीम रब असां खे हिन भलारी महफ़िल में हाज़िर फरमायो मुझा दोस्तों सोने हबीब जी ज़ात बाबरकात असां सभिनी जे लाइ मालिक करीम जी तरफ़ां रहमत जो सायो बणिजी आया है कायनात जे लाइ कायनात जे ज़र्रे ज़र्रे जे लाइ मदीने वारा साईं रहमत बणिजी आया है मुआशरे जे हर तबके जे मथां मदीने वारे साईं जा थोरा ऐं एहसान आहिनि दुनिया के अंदर मुआशरे जा जितरा भी हिस्सा है जितरा भी पहलू है हर तबके जे मथा मदीने वारो साईं रहमत बणिजी आए मसलन ॿार तो हुजूर ॿारनि जे लाइ रहमत बणिजी आया औरतूं हुजूर औरतुनि जे लाइ रहमत बणिजी आया कुराड़ा हुजूर कुराड़नि जे लाइ रहमत बणिजी आया जवान महबूब जवाननि जे लाइ रहमत बणिजी आया हारी महबूब हारियुनि जे लाइ रहमत बणिजी आया मजदूर महबूब मजदूरनि जे लाइ रहमत बणिजी आया मुआशरे जा जेकी भी हिस्सा है जेकी भी तबका है हर तबके जे लाइ मुझा सोना हबीब खुदा जी रहमत जो छप्पर ऐं छांव बणिजी आया जेकॾहिं इन हर मौज़ू खे माण्हू खणे त उन जे लाइ घणो वक़्तु खपे मुख़्तसरन मां हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलां त कीअं मुंहिंजा महबूब हर हर तबके जे लाइ रब जी रहमत बणिजी आया आहिनि मसलन औरत मुआशरे जे अंदर इस्लाम खां अॻु में हबीबनि जी आमद खां अॻु में औरत जे लाइ पूरी दुनिया जे अंदर औरत खे हिकु घटिया ज़लील तरीन क़ौम सम्झो वेंदो हो औरत जी का मुआशरे में इज़त न हुई मसलन असांजो हिंदुस्तान पाकिस्तान हिंदुस्तान बंगाल इहो हिकिड़ो ई मुल्क हुयो असांजे हिन इलाइक़े में औरत जो हाल छा हूंदो हो जो औरत जो जेकॾहिं मुड़ुस मरी वेंदो हो न मुड़ुस खे बाहि में साड़ींदा त उन सां गॾु उन जी ज़ाल खे जहिड़ी जागंदी खे बाहि में साड़ींदा जहिड़ी जागंदी औरत खे दाग चढ़ंदी बाहि में औरत खे ज़िंदा औरत खे बाहि में साड़ी छॾींदा मुड़ुस मरी वियो निभागी औरत आहे हाणे हिनखे दुनिया में जीअण जो को बि हक़ कोन्हे केॾो वॾो ज़ुल्म हुयो औरत जे मथां हुयो या कोन हुयो असांजे हिन मुआशरे में जे मुल्क में असां आहियूं हिते इहो हाल इस्लाम खां महबूबनि जी आमद खां अॻु में अरब छा कंदा जो जेकॾहिं का न्याणी ॼमी पवंदी हुयनि त उनखे खॾ खणी जहिड़े जहिड़े ज़मीन में पूरे छॾींदा इहो केॾो वॾो ज़ुल्म आहे न्याणी जो बच्चो तव्हां इहो तसवर बि नथा करे सघो त को न्याणी खे ईअं तव्हां खॾ में पूरींदव
सोचे सघो था त पंहिंजी न्याणी खे तव्हां हीअं बाहि जे मंच में उछलाए? तव्हां सोचे सघो था? तव्हां रब जा शुक्र अदा कयो जो मुस्लमान आहियो, जो ज़हन तव्हांजो रब अहिड़ो ठाहियो आहे महबूब जी गुलामी जे करे। न त इन ई साॻे शहरनि में इहे साॻा ई असांजे वॾा जेके हिते रहंदा हुया हिन हिंदुस्तान पाकिस्तान जे अंदरि, इहे साॻा ई ईअं कंदा, नियाणियुनि खे बाहि में साड़ींदा। पर असांजो ज़हन इन ॻाल्हि खे क़बूल ई नथो करे। इहो तुंहिंजी ज़हनियत न आहे, या मदीने वारे मीर अचे असांजो ज़हन सम्झो। सुनन दारमी में हदीस आहे, ऐं दारमी शरीफ जी पहिरीं हदीस इहा। हिकिड़ो शख्स महबूबन करीमन वटि आयो, मुंहिंजे सुहिणे लजपाल नबी फरमाइस यानी हिन लाउड में को चाढ़ो ई कोन्हे। साईं महबूबन करीमन जी खिदमत में आयो, धमाको खत्म करी। साईं करीमन पुछुस त इस्लाम खां अॻु में तुंहिंजो हाल छा हुयो? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, कुर्बान वञो महबूब तुंहिंजे नाले सां सदके वञो। तव्हांजे अचण खां अॻु में असांजो छा था हाल पुछो? असां वहशी वियासीं, वहशी। को सुठो पत्थर ॾिसंदा हुआसीं त चवंदासीं इहो असांजो ख़ुदा आहे, उनजी पूजा शुरू कंदासीं। पत्थर पंहिंजे हथ जी मूर्ति ठाहे वरी उनखे ख़ुदा सम्झी उन जॻह सजदो कंदा हुआसीं। या रसूल अल्लाह, असांजो इहो हाल हुयो जो पंहिंजी न्याणियुनि खे, पंहिंजनि बच्चनि खे पंहिंजे हथनि सां ज़मीन में खॾ खणी पूरींदा हुआसीं। महबूब फरमाती है, का ॻाल्हि करे ॿुधा कीअं पूरींदा हुया? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, मुंहिंजी न्याणी, मां सफ़र में वियुसि, घर में न्याणी ॼाई, मुंहिंजी घर वारी न्याणी खे पलजण जे लाइ कंहिं ॿिए माइटनि जे घर में छॾियो, छो त ख़बर आहे त मां ज़ालिम आहियां, न्याणियुनि खे मारे छॾींदुसि। मुंहिंजे डप खां पंहिंजी न्याणी खे पलजण जे लाइ कंहिं ॿिए पासे छॾी। वक्त गुज़रंदो रहियो, साल गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं घर में अचां त न्याणी ॾाढी हयाव जी चादरी मथां अथसि, झुकी अदब सां मूंखे मिली आहे। मूं ज़ाल खां पुछो त हीअ न्याणी कंहिंजी आहे? ॾाढी सुलछणी। ओ फलाणा, इहा तुंहिंजी न्याणी आहे, जॾहिं तूं फलाणे वक़्त में सफ़र ते वें त मूंखे इहा ॼाई हुई, तुंहिंजे डप खां मूं पलजण जे लाइ छॾी हुई, हाणे वठी आई आहियां। या रसूल अल्लाह, जेॾीमहिल मूं ॿुधो त इहा मुंहिंजी न्याणी आहे त मुंहिंजे तन बदन खे बाहि लॻी वई, गुस्से में अची वियुसि। हाणे सुभाणे जो तो को संग घुरण अचे, या असांजो नक मिटीअ में मिली वेंदो हुयो जे संग घुरण मूं वटि अचनि। असां अरब पंहिंजे लाइ वॾी ज़िल्लत सम्झंदा हुयासीं। मुंहिंजा सुहिणा हबीब, पर ओॾी महिल मां कावर खे खाई वियुसि। कुझु ॾींहं गुज़रिया त घर वारी खे चयुमि न्याणी खे तयारु कर त नानाणा घुमाए चांसि। छोकिरी खे तयारु कई ऐं वठी घर खां ॿाहिरि निकितुसि। हिकिड़े झंग में जेॾी महिल आयुसि, या रसूल अल्लाह, हुन झंग में अची मूं न्याणी जा हथ ऐं पेर ॿधा। हाणे खॾ खोटण लॻुसि त इन न्याणी खे इन खॾ जे अंदरि मां जेरे पूरियांसि। या रसूल अल्लाह, जेॾी महिल मां खॾ खोटण लॻुसि त न्याणी जे अखियुनि मां नार वहण लॻा। ज़ार ज़ार रोई मूंखे चवे पई, बाबा मूं तुंहिंजो भला कहिड़ो ॾोह कयो आहे? ओ मुंहिंजा बाबा, मूं तुंहिंजो जुर्म कहिड़ो कयो आहे जो मूंखे पूरी थो? सही मां ॿ टे लपा भणा, वरी ॿ टे लपाटूं भणी कढांसि। छोरी बंदि कर ज़बान। सही जीअं मारियांसि तीअं वरी मूंखे सॾे, मूंखे चवे बाबा बाबा। हुनजा इहे लफ़्ज़ निकिता त मुंहिंजे आका जे अखियुनि मां लुड़क वही आया। हुज़ूर ज़ार ज़ार रोअण लॻा। त वेठल साहबनि मंझां हिकिड़े चयोसि,
उन्हें गाल करण वारे के चई वेठलन मां के चयो त होदे त निहार नबी दे सोने जे अखियुनि में त निहार लजपाल नबी जे अखियुनि मां ॻोढ़ा त वहन पिया तो हुजूर खे ॾुखारो करे छॾियो आहे। हुजूर उन खे फरमाए त न रोकीस, छॾीस त मूंखे ॻाल्हि ॿुधाए। हुजूर उन साॻे माण्हू खे फरमायो त जेॾी महिल तूं मारीस पियो पोइ छा पई चवे, पोइ कीअं पई सॾे? चई या रसूल अल्लाह मायास बि मां पियो, धक बि हणांस पियो, वरी मूंखे पई सॾे बाबा बाबा बाबा। मुंहिंजा महबूबा जीअं उहो मूंखे सॼो पिए तीअं तीअं मुंहिंजी दिलि सख़्तु थींदी पई वञे, मुंहिंजे अंदर में का बाझ न पई पैदा थिए, को रहम न पियो पैदा थिए। उहा न्याणी पई पाकारे त बाबा भला मुंहिंजो ॾोह कहिड़ो कहिड़ो, मूंखे बेगुनाह थो मारी, मूंखे पंहिंजे घर मां खणी कढी छॾे तो कोन रहंदसि, पर मूंखे मार न। या रसूल अल्लाह जीअं ते न्याणी रुनी तीअं ते मुंहिंजी दिलि ॾाढी थींदी वई। अल्लाह अल्लाह मुंहिंजा महबूब सुणो, मां पंहिंजी कारवाई कंदो रोस, न्याणी दाहूं कंदी लुड़क हारींदी रही, पर मूंखे उन ते बाझ न आई, रहम ई तरस न आयो। मां अहिड़ो ज़ालिम हुयुसि। मुंहिंजा दोस्तो ही अरब जे मुआशरे जे अंदरि औरत जो इहो हाल हुयो, पर मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम आयो जंहिं माण्हुनि खे अचे न्याणियुनि जो औरतुनि जो तक़द्दुस सेखारियो, न्याणियुनि जी हुरमत सेखारी, अम्मा जी इज़त सेखारी, भेण जी इज़त सेखारी, मासी जी इज़त सेखारी, चाची जी इज़त सेखारी, नानी जी इज़त सेखारी, दादी जी इज़त सेखारी। औरत जो जहिड़ो रिश्तो आहे, हर रिश्ते जे लाइ मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जुदा जुदा फरमान जारी कया। जे औरत मां जे सूरत में आहे त महबूबन फरमायो त अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, जन्नत तव्हांजे अमड़ियुनि जे पेरनि जे हेठों अथव। औरत जेकॾहिं मां जे सूरत में आहे त इस्लाम ही हुकुम ॾिनो त जन्नत माहिरुनि जे पेरनि जे हेठों आहे, यानी उन्हनि जी ख़िदमत कयो, उन्हनि जी फर्मा बरदारी कयो, तव्हांजे लाइ जन्नत जा रस्ता रब खोले छॾींदा। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। असहाबी चयो या रसूल अल्लाह, मां ॾाढो गुनहगार आहियां, मुंहिंजा गुनाह बख़्शण जो को ज़रियो ॾसियो। महबूबन फरमायो वञी पंहिंजी अम्मड़ जी ख़िदमत कर, रब तुंहिंजा गुनाह मेटे छॾींदो। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, मुंहिंजी अम्मड़ गुज़ारे वई आहे। पाण फरमायो त भला माउ जी भेण यानी मासी वञ उन सां सिला रहमी कर, माइटी जो अम्मड़ जे करे उन जो ॻंढा पो ॻंढ, रब तुंहिंजा गुनाह बख़्शे छॾींदो। औरत जी इज़त माण्हुनि खे सेखारियो। सुभान अल्लाह। जेॾी महिल मके जो शहर फतह थियो, 10,000 असहाबी जानसार महबूब जे चौधारी जो हुजूर जे इशारे जे लाइ सिर कुर्बान करण जे लाइ तयार बीठा आहे। बस हुकुम मिले त जान फिदा कयूं। 10,000 गुलामनि जो लश्कर। मक्को फतह थी वियो। जअराना वटि मके खां 22 किलोमीटर परियों जअराना आहे। उन जअराना वटि मुंहिंजा महबूब सोना खेमा लॻायूं, तंबू लॻायूं, उते वेठा आहिनि। असहाबनि जो लश्कर पंहिंजे कमांडर इन चीफ, पंहिंजे सालार, पंहिंजे पाक पैगंबर जे हर अदा ॾे ॾिसे पियो, कीअं था उथनि, कीअं था वेहनि, कीअं था ॻाल्हाइनि, कहिड़ो था हुकुम जारी कनि। सहाबनि जूं दीदूं महबूबनि जे चेहरे पाक ॾे लॻल हुयूं। ओचितो
ओचितो दिल बराबाद ओचितो हिकड़ी बुढ़ड़ी औरत आई गधड़े ते सवार मेरा कपड़ा पातल हुजन से औरत जो आई त बिनी जहान जो सरदार उठी बीठो सोना भी उठी बीठा है पंहिंजे पाक कुल्हनि जी चादर लाहे विछायो उन बुढ़ड़ी औरत खे उन गरीब औरत खे पंहिंजी चादर मुबारक ते विहारनि था नवा नवा मुसलमान हिक ॿिए खां पुछनि पिया दादा इहा केर औरत आहे असांजो आका हिनजी एॾी इज़त थो करे इहा औरत केर आहे जेके पुराणा साहबी हुआ उन्हनि चयो था तव्हां नथा सुञाणो इहा महबूब खे थञ प्यारण वारी अम्मा हलीमा मुझे महबूब खे थञ प्यारी हुई जेमल अम्मा हलीमा साइण मुझे महबूब जो चेहरा ॾिठो हुयो न त पेशानी चुमी हुई दिल चुमिया हुई ऐं फरमाए पई त बचड़ो मूंखे अहिड़ो बणियो इहे मोहबत रखी मांस जीअं न मुल्क पंहिंजे महबूब सां मोहबत रखंदो आहे अहिड़ी ॾिसण सां दिल में उकीर मोहबत पैदा थी वई अॼु उहा अम्मा साइण मुंहिंजे महबूबनि करीमनि जे बारगाह में आई आहे त मुंहिंजे सुहिणे हबीब पंहिंजे पाक कुल्हनि जी चादर विछाए अम्मा खे उन ते विहायो आहे दरअसल हिन सॼी जमायत 10,000 लश्कर खे ॿुधाइण पिया चाहिनि त अम्मड़ आहे पर जेका थञ प्यारण वारी माउ आहे उनजी बि हीअ इज़त कबी आहे औरत जी अज़मत पिया ॾेखारिया उन मुआशरे में जेको न्याणियुनि खे औरतुनि खे जहिड़े खॾ में पूरींदो उन्हनि खे ॿुधाइण पिया चाहिनि त औरत जी इज़त छा आहे अल्लाह अकबर कबीरा साईं फरमाइनि था मां कीअं अचण थियो आहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मक्को बि फतह थियो तव्हांजो लश्कर मुंहिंजे कबीले ते चढ़ाई करे आयो कबीलो बनू साद कबीलो जेको ताइफ खां मक्के खां अरफात खां पोइ ताइफ ते रस्तो अचे थो ताइफ खां बि कुझु मुफ़ासिलो अॻिते कबीलो बनू साद आहे जिते अम्मा साइण जा घर आहिनि जिते हुजूर बचपन में महबूब 4 साल अम्मा आमिना साइण वटि उते कबीले बनू साद में रहिया हुया सुभान अल्लाह इलाइको भी मुसलमाननि फतह कयो उन्हनि जा माल गनीमत करे खणी आया उन्हनि जूं जेके औरतूं गिरफ़्तार थियूं बांधियूं करे खणी आया जेके मर्द गिरफ़्तार थिया बांधा करे कैदी बनाए आया त हाणे उन कबीले बनू साद वारनि चयो त मोहम्मद करीम वटि को सिफारिशी मोकिलियूं जेको महबूब वटि सिफारिश करे त असांजा जेकी कैदी हिन से आज़ाद थियनि कैदियुनि खे छुटकारो मिले असांजा माल असांखे वापसि मिलनि पोइ सोचूं त मोहम्मद करीम उहो आहे जेको रिश्तनि नातनि जो नंग सुञाणंदो आहे मिटनि सां माइटियूं ॻंढींदो आहे बिरादरियूं ॻंढींदो आहे सिल रहमी कंदो आहे पंहिंजे रिश्ते जो भरम रखंदो आहे छो न अम्मा हलीमा खे सिफारिशी बणायूं कबीले बनू साद वारनि अम्मा हलीमा साइण खे सिफारिशी करे मोकिलियो आहे सुभान अल्लाह अम्मा साइण पंहिंजे कबीले वारनि जी जॾहिं सिफारिश थी करे त मुंहिंजे हबीबनि करीमनि फरमाया त अम्मा मूंखे ख़बर हुई त तुंहिंजे कबीले वारा ज़रूर तोखे सिफारिशी करे मोकिलींदा मां हिते रहियो ई इन जे करे पियोसि मदीने मोटी इन जे करे न पियो वञा त मां अम्मड़ ज़रूर मूं वटि ईंदी अम्मा जी ज़ियारत कंदुसि सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। 19 ॾींहं रहिया चारा नाल ऐं पोइ कंहिंखे ख़बर न हुई त हे 19 ॾींहं महबूब एतिरो छो रहिया आहिनि। अॼु राज़ पियो खुले त दुनिया वारनि खे ॾेखारणो हुयो त अम्मा जी इज़त शान हीअं सुञाणबो आहे। सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे कबीले बनु हाशिम वारनि खे जेके माल तक़सीम कया हुया पाण करीमन या भी हिकमत अमली हुई। पाण फरमायूं त कबीले बनु हाशिम वारा जेकी बि आयो गॾु थियो, सभु गॾु थी विया। पाण फरमायूं जेको माल गनीमत तक़सीम थियो आहे उन में जेके कबीले बनु साद जा के दीन के ॾियाणियूं आहिनि या माल आहिनि जेकी विरहांगे में मिलिया आहिनि, जेके तव्हां मुंहिंजे कबीले बनु हाशिम जा आहियो से सभु मोटाए ॾियो। ॿियनि असाबनि चयो या रसूल अल्लाह भला रुपये बनी हाशिम खे हुकुम था ॾियो, असां त अञा ग़ुलाम न आहियूं छा? मुंहिंजा महबूब असांखे छो था हुकुम ॾियो? पाण फरमायो त मूं इहो ई ॾिसण पियो चाहियो। हुकुम मिली वियो, सॼे जेके बि कबीले बनु साद जा माल विरहाइजी चुका हुया सभु वापसि थी विया। साईं फरमायो त मुंहिंजी अम्मा मुंहिंजे टॿे ते आई आहे, अम्मा खे ख़ाली कोन मोटाइणो आहे। कुर्बान या रसूल अल्लाह तुंहिंजी तालीम तां कुर्बान वञे। सही अहिड़ा पत्थर दिल जेकी माण्हू हुया उन्हनि खे सेखारणो हुयो, जेके न्याणियुनि खे पिया पूरनि त दिलियूं उन्हनि जूं केॾियूं कठोर हूंदियूं, उन्हनि खे कीअं नरमी ॾियणी हुई, कीअं सेखारणो, महबूब जो तरीक़ो त ॾिसो न। दीन सेखारण जे लाइ उन्हनि जे दिलनि में मायरुनि जी मोहबत विहारण जे लाइ महबूबन करीमन कहिड़े तरह सां उन्हनि खे तबलीग पई कई। असां त सम्झो आहे तबलीग रुॻे वाइस तकरीर डंडो खणी मेंबर ते बीहंदासीं, पोइ असीं वठ कारा कमरे असांजो मुलाणो लॾो जेको आहे ॾिठो अथव तकरीर करण जो अंदाज़ मौलवियुनि जो, पर न मुंहिंजे महबूबन करीमन पंहिंजे किरदार सां दुनिया वारनि खे दीन सेखारियो आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुंहिंजा महबूब सोना सफ़र में मक्के ऐं मदीने जे दरमियान हिकिड़ी जाइ अचे थी जंहिंजो नालो आहे अबवा। छा नालो आहे? अबवा। उन अबवा में महबूबन करीमन जी अम्मड़ जी मज़ार आहे, छो त हुज़ूर जा नानाणा मदीने शरीफ़ जा हुया। अम्मा साइण पंहिंजे टेकनि सां मिलण जे लाइ वई न, पोइ जो मोटी पे वापसि मके पे आई त वाट ते ई अम्मा साइण दुनिया ते पर्दो फरमायो। इन सफ़र में महबूब सोना बि अञा नंढा हुया जो अम्मा सां गॾु हुया। पोइ वाट ते अम्मा साइण बीमार थी पई ऐं वाट ते ई अम्मा साइण दुनिया ते पर्दो फरमायो। रिवायत में अचे थो जेॾी महिल हुज़ूर जन अञा अम्मा जे पेट में हुया त अबू गुज़ारे वियो, या ॿी रिवायत में त हुज़ूर अञा 2 महीननि या 4 महीननि जा हुया त अबू गुज़ारे वियो। वरी अञा 5 या 6 साल जी उमिरि हुई, सफ़र में परदेस में अमड़ जो सायो लही। रिवायत में अचे थो जेॾी महिल रस्ते में परदेस में हलंदे अमड़ जो दुनिया सां रहलत थी आहे, मुंहिंजे आका जी अखियुनि में बेतार सां लुढ़क वहनि पिया। मलाइक भी रोहन पिया,
मुझा मौला अज तुझो नबी यतीम थियो अब्बा दे विच अम्मा दे विच फरिश्तन जे रोण जा आवाज निकता रब फरमायो ते मलाइको मुझे नबी जो रखवाल मा रब पाल बीबी उम्मे ऐमन सां गॾिजी पाण वापस मक्के शरीफ पहुता अमन उते ही अबवा में दफन थी हिकिड़े सफ़र में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जने चन था जने अबवा खां गुज़र थियो त सहाबन खे फरमायो सहाबियो अॼु मां पंहिंजी अम्मा जे मज़ार ते हलंदुसि